रतो देरो मां ख़बर अवां सां शेयर कंदासीं। शहीद बशीर ख़ान कुरैशी जी वरसी मल्हाई वई। जलसे खे अॻवाणनि ख़िताब कयो। सनान कुरैशी जो चवणो त शहीद बशीर ख़ान जी शहादत के 11 साल गुज़रण बावजूद संदसि केस दाख़िल नाहे कयो वियो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जो चवणो त सिंध में इंसाफ़ सरकार जे मातहत आहे। सिंध में नाइंसाफ़ियुनि जी डिघी तारीख़ आहे। तफ़सील मालूम कयूं था अब्दुल्ला भुट्टो खां। अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शहीद बशीर खान कुरैशी जी 11वीं वरसी जी तकरीब वडोदरो बाईपास ते शहीदनि जी मज़ारत ते मल्हाई वई। उन हवाले सां जसकम जा जेके मरकज़ी अॻवान आहिनि उन्हनि उते जेको आहे सो ख़िताब जेको कयो आहे। मरकज़ी अॻवाननि में अमजद मैसर, दीदार शाम, अशरफ कलड़ो, मोमिन समूह ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते जसकम जो जेको चेयरमैन आहे शहीद सनान खान कुरैशी, उन शहीद बशीर खान जी कुरैशीअ ते जेको आहे ख़िताब कंदे चयो त अॼु शहीद बाबा खे 11 साल गुज़री चुका आहिनि। हुनखे सिंध सां इश्क जे ॾोह में ज़हर ॾेई शहीद कयो वियो, जंहिंजे केस बि दाख़िल न कयो वियो आहे, छाकाणि जो सिंध में इंसाफ़ जी सरकार जी मातहत आहे। सिंध में नाइंसाफ़ियुनि जी हिकिड़ी डिघी तारीख़ मौजूदु आहे, पर शहीद जो केस तव्हां सिंधी क़ौम जी अदालत में आहे, जंहिंसां हिकु ॾींहुं तारीख़ ज़रूरु इंसाफ़ कंदी। शहीद बाबा ठीकु आहे, बशीर वॾी खान कुरैशी महिरबानी सॼी अब्दुल्ला उमिरि अपडेट सिंध लाइ करण जे लाइ। जिदोजहद कई।